इदारे की अहमियत थे, इलेक्शन जो प्रोसेस सही माना हले, उस्ताद जेको भी पंहिंजो आज़ाद नमूने सां हिकिड़ो मैंडेट इस्तेमाल करे ऐं पंहिंजे अॻवान खे इलेक्ट करे खणी अचे। असां न पिया चऊं त इलेक्शन का देरि थिए, उहा वांगुरु पहिरियों तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। अवां ॿुधो साईं शकूर साहिब तव्हांखे वरी बि ॿुधायो त उन तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाई। उन जे बावजूदि जेको फ़ैसिलो थियो ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट में वयसि टाइम रखी, उहो ई फ़ैसिलो खणी वियो आहे, जंहिंजी रिसीविंग कापी मूं वटि अञा बि आहे। उते वञी ॾिनो आहे, जंहिं ते हुन चयो त साईं फलाणा फलाणा माण्हू ते एतिराज़ आहे। मूं चयो बाबा मूंखे त तव्हांजे माण्हू ते एतिराज़ कोन्हे, पर जे झटि पलक लाइ तव्हांखे एतिराज़ आहे त मूंखे हिन ॿिन्ही माण्हू ते एतिराज़ आहे। हिकु त साईं ममता शाह जी मेंबरशिप कंदा, उहा बहाल कोन्हे थियल। उन खां पोइ जेको तव्हां ॿियो माण्हू ॾियो था उन ते बि मूंखे एतिराज़ आहे। पर जेकॾहिं तव्हां तनज़ीम खे बहितर अंदाज़ हलाइणु चाहियो था, हलाइणु घुरो था, इलेक्शन कराइणु घुरो था, पोइ वरी बिस्मिल्लाह रहमान जेके मूं ॿियूं शयूं लिखियूं आहिनि हिन में, जे हुन ते तोखे एतिराज़ आहे त हुन ते बाद में वेंदासीं। पोइ इहे शयूं थियूं त इलेक्शन कमेटियूं सॼियूं जो सॼियूं ख़तमु, नयूं ठहंदियूं, उहा हीअ कमेटी वेंदी, उहा वञी इलेक्शन कमेटी ठाहींदी, इंडस्ट्री डिपार्टमेंट जंहिं ते मुंहिंजी तलख कलामी हुन सां थी त इहे कतन बि करणु तव्हांखे कोन ॾींदुसि। तव्हां चौकीदार हो, तव्हां असांजा मालिक त न आहे, तव्हांखे चौकीदारी लाइ रखियो वियो आहे त तव्हां हिन जी चौकीदारी कयो। तव्हां चौकीदार थी करे असांजा मालिक न बणिजो। इहो कतन तव्हांखे जेको आहे इहो कोन करणु ॾींदासीं। जॾहिं इहे सभु शयूं थियूं ऐं उन खां पोइ उहो नवी साहब जो साईं तव्हां रिलैक्स थियो, तव्हां छो था इमोशनल थियो? मां चयो हीअ तकलीफ़ थी थिए पई। हा, मूं हिकिड़ो लफ़्ज़ ज़रूरु चयो त बाबा ही इलेक्शन कमेटी जेका असां इतफ़ाक़ कयो आहे इन जी नोटिफाई कयो, ही हिननि जो पावर आहे, हिननि खे छॾे ॾियो त उहे साॻियूं इलेक्शन कमेटियूं बहाल रखनि थियूं या वेही फ़ैसिलो करे या किथे हिननि खे गड़बड़ थी नज़र अचे उहा रिव्यू थियूं कनि पियूं, उते शेड्यूल थियूं रखनि, पाण वञनि थियूं, छा कनि थियूं, इहो हुननि जे मथां छॾे ॾियो। इहो तव्हां असांजो कमु कोन्हे को। तव्हां पहिरियों लेटर लिखियो आहे सेंट्रल प्रेसिडेंट, ॿियो लेटर लिखियो आहे सेंट्रल प्रेसिडेंट, तव्हां हुन में लिखियो आहे त इलेक्शन जेको आहे सो बायलास्टर पेटेल जे आइन जे बायलास्टर थी, ऐं हींअर चयो था सभु कुझु जेको असां त इहे क़तल बि न थी। सभु शयूं करे आयासीं, उनजे बावजूदि इहा शइ थी त कहिड़ो बि सोर्स लॻायो वियो, सोर्स कहिड़ो लॻायो वियो, ऐं अलाए अलाए थो चवां त इंडस्ट्री डिपार्टमेंट पैसा वरिता, जंहिंमें जुनेद साहब डायरेक्टर आहे, नवीद मरी साहब जेको आहे सो हिकिड़ो 18 ग्रेड जो ऑफिसर आहे, उन्हनि पैसा वरिता आहिनि, सिधी ॻाल्हि आहे। उन खां पोइ सेक्रेटरी इंडस्ट्रीज जेको आहे यासीन शहसा, ऐं इन जी बि मज़मत थो कयां त उन बि पैसा वरिता। जेकॾहिं इन स्टेज तां इहो ऐलान थो कयां जेकॾहिं उचाईंदा त साबित कंदुमि त तव्हां पैसा वरिता। हाणे जॾहिं पैसा वरिता आहिनि ऐं अॼु ही शइ कई अथऊं, 5 ॾींहंनि खां पोइ असां अलॻि करूं, वरी ॿी शइ कनि, पोइ धार घोड़ा वरी कोर्ट में भॼूं त असांजो ज़ुल्म थी वियो। तंहिंखां बहितर आहे असीं मजबूरी ख़ातिर इन मजबूरी ख़ातिर आया हुआसीं त पेटेल तंज़ीम सां इम्तियाज़ साईं हिकु थिए थी, इलेक्शन हिकु थिए थी, इलेक्शन बहितर अंदाज़ थिए थी, जंहिंजो चेयरमैन साईं गाज़ी खान जमाली बणियो आहे। असांखे ख़ुशी हुई त उहा इलेक्शन प्रोसेस सही माना हलंदो, पर हुननि खे हलाइणो न आहे, हुननि खे इलेक्शन जो प्रोसेस हलाइणो न आहे, जंहिंजे करे पहिरें नोटिफिकेशन हुननि गड़बड़ कराई आहे। हल वखण खां पोइ तव्हांजी 3 गड़बड़ कराईंदा, पोइ हिकिड़ो लेटर कढंदा जंहिंमें तव्हांखे चवंदा त तव्हांजे इलेक्शन कमीशन जा जेके पावर आहिनि उहे सभु असां वटि, हीउ सिर्फ़ु असांजे मुलाज़िम रखियो आहे, तव्हां जेको आहे पंहिंजो हलायो। त हिन क़िस्म जी शइ आहे त उन जे करे असां वरी वापसि आयासीं पंहिंजे इदारे में, त असीं तंज़ीम जी बहितरीअ लाइ मसलत कईसीं, कंहिं साबिक़ा असां पंहिंजे प्रेसिडेंट खे इन्वॉल्व कयोसीं, उन हिकिड़ो फ़ैसिलो कयो ऐं उन फ़ैसिले ते मुतफ़िक़ थियासीं त उन खां पोइ उहो बि न बीठो त यकीनन असांखे पंहिंजे इदारे में अचिणो आहे। साईं गाज़ी चवानी गुलाम रसूली कोन आयो त मुंहिंजी सदारत खे बचायो, गाज़ी खान न आयो त मुंहिंजी जेको चेयरमैन सेक्रेटरीशिप खे बचायो, पर हिन इदारे जे अंदरि आया आहियूं त जेको उस्तादनि सां इलेक्शन जे दौरान जेका ज़्यादती थींदी उन ज़्यादती खे रोकण जे लाइ पंहिंजे पेटेल जे आइन खे मज़बूत कयो, उनजी पासदारी कयो, ताकि सिंध जे अंदरि जेका इलेक्शन थिए उहा पेटेल जे आइन तहत थियनि। सही चयो आई साहब,
अॼु हिन ऐवान खां वरी बि उन इलेक्शन कमीशन जी तोसी करणु घुरूं था त जेकॾहिं हीअ ऐवान इहा तोसी करे थो असांजी इलेक्शन कमीशन जेका इदारे चूंडी हुई उहा साॻी वरी बि बरक़रार आहे। जेकॾहिं उहा बरक़रार आहे त ॻाल्हाईंदे त असां हथ मथे खणाईंदुमि त उहा बरक़रार आहे। उहा बरक़रार आहे साॻी इलेक्शन कमीशन असांजी बरक़रार आहे। जेकॾहिं उन में कंहिं बि फर्द जो रिटायरमेंट जो पीरियड थो अचे कंहिं बीमारी सबबु वञे थो त उहो असांजे पेटियल जे आइन ऐं कानून तहत सिंध जे हिन वर्किंग कमेटी इदारे आबलिग या जेका मरकज़ी काबीना खे अख़्तियार आहे त हुन में रद्दो बदल करे। जेकॾहिं को पंहिंजे ज़बान सां पंहिंजे लिखत सां को रिज़ाइन नथो ॾे को इनकार नथो करे त असां कंहिं बि चूंडियल वर्किंग कमेटी या इलेक्शन कमेटी कंहिं हिकिड़े फर्द खे बि डिस्टर्ब कोन कंदासीं। त इन सिलसिले में इन हवाले सां जेको आहे सो ही इलेक्शन कमीशन लाइ आया आहियूं। यकीनन असांजे दोस्तनि जो हज़ारे ख़्वाहिशूं आहिनि जेके असां सां मुंसलिक आहिनि। यकीनन असां मुकमल असां उन्हनि खे पूरो न करे सघिया हूंदासीं पर असीं ईअं बि कोन्हे उन्हनि खे विसारे छॾियो। असीं विसारियो बि कोन्हे। काफ़ी हिते दोस्तनि असांखे हिन लाइ ॿुधायो आहे त हिकिड़ी कॉमेडी जोड़ी वञे। असीं वेठे वेठे हिकिड़ी कॉमेडी बि फ्रेम कई आहे ऐं हुन जा नाला बि थोरी देरि खां पोइ ॿुधाईंदुसि तव्हां सभिनी दोस्तनि खे। त दोस्तो तव्हांजी मरकज़ी काबीना